अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में 2 हफ़्तनि जी जंगबंदी। इसराइल बि इतफ़ाक़ करे वरितो। पाकिस्तान जी सफ़ारतकारी कामयाब। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी कोशिशुनि रंग लाथो। अमेरिका ईरान मथां 2 हफ़्ता हमला न कंदो। ईरान बि जवाबी कार्रवाई रोके छॾियूं। ईरान हरम्स वारो सामूंडी लंघ 2 हफ़्तनि लाइ खोलण वारे पाकिस्तान जी तजवीज़ क़बूल करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त उहो ऐलान कंदे ख़ुशी थी आहे त अमेरिका ऐं ईरान जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो आहे। लिबनान ऐं ॿियनि हंधनि ते हलंदड़ वेढ़ बि रोकी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमेरिका ऐं ईरान जे वफ़दनि खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। अमरीकी सदर पारां ईरान मथां 2 हफ़्तनि लाइ हमला रोकण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जंगबंदी बैदि 100% फतह हासिल करे वरिती आहे। 15 नुकाती मंसूबनि मां अक्सर नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी चुको आहे। पंहिंजे ट्वीट में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी दरख़्वास्त ते 2 हफ़्तनि लाइ हमला बंदि कया विया आहिनि। उमेद आहे त हरम्स वारो सामूंडी लंघ जल्द ऐं महफ़ूज़ बुनियादनि ते खोलियो वेंदो। अॼु दुनिया जे अमन लाइ वॾो ॾींहुं आहे। ईरान हरम्स वारो सामूंडी लंघ 2 हफ़्तनि लाइ खोलण जो ऐलान करे छॾियो। परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची पारां ईरानी क़ौमी सलामती काउंसिल जे फ़ैसिले ते बयान जारी। अब्बास इराक़ची चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी कोशिशुनि खे साराहियूं था। ईरान शहबाज शरीफ़ जी अपील ते 15 नुकाती तजवीज़ूं क़बूल करे वरितियूं आहिनि ऐं ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त क़बूल करे वरिती आहे। अमेरिका बि ईरान जे 10 नुकाती तजवीज़ जे फ्रेमवर्क ते इतफ़ाक़ कयो आहे। अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान मथां हमला रोकिया विया त ईरान फ़ौज तरफ़ां बि दिफ़ाई कार्रवायूं बंदि रहंदियूं। जंगबंदीअ ते ईरान में जशन, लखे माण्हू रोडनि ते निकिरी आया। तेहरान, कुम ऐं ॿियनि शहरनि में शहरियुनि पारां गाॾियुनि ते रैलियूं, माण्हू ॿारनि समेत झंडा खणी रैलियुनि में शरीक, ख़ुशी ऐं फतह जो इज़हार। जंगबंदी खां पोइ एशियाई स्टॉक मार्केट में तेज़ी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 12,362 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,64,000 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वई।